अस्सलाम वालेकुम जी। आऊँ तव्हांखे राज न्यूज़ टीवी था मच कचहरी प्रोग्राम ॾेखारे रहियो आहियां। गुट सोनू खान मंगरियो में मच कचहरी आलमी शूटिंग बाद आलमी रांदीगर सोनू खान मंगरियो की याद में ही मच कचहरी मुनक़द है, जंहिंमें मौजूदीन जी शिरकत तमामु सुठी रही है। मेज़बान तमामु सुठी ख़िदमत करे रहिया आहिनि। हींअर तव्हांखे हिन मच कचहरी में सोनू खान मंगरियो पोटो अफ़ज़ल मंगरियो तव्हांखे गीत ॿुधाईंदो। अचो त पोइ गॾिजी गीत ॿुधूं ऐं लुत्फ़ अंदोज़ थियूं। त पोइ ॿुधूं था अफ़ज़ल मंगरियो खे। यार मचासी कल शाम दरे दिलदार मुंहिंजा तुंहिंजे ॻोठ वेझो लंघियासीं। असां माथ में यार मटियासीं। दस ॿिया बि हुया दिलदार मुंहिंजा पर करणा हुआ दीदार तुंहिंजा। दस ॿिया बि हुया दिलदार मुंहिंजा पर करणा हुआ दीदार तुंहिंजा। तुंहिंजो बि न थियो दर्शन मिठड़ा, तुंहिंजो बि न थियो दर्शन मिठड़ा। इन दुख में रूहंदा वियासीं। असां माथ में यार मटियासीं। जिते प्यार थिया उहे जायूं ॾिठम रब ॼाणे छॾाए साह वयम। वीरान उहे पिरी पटड़ा ॾिठम, वीरान उहे पिरी पटड़ा ॾिठम। जिते शाम सुबुह ते मिलियासीं। असां माथ में यार मटियासीं। कल शाम दरे दिलदार मुंहिंजा तुंहिंजे ॻोठ वेझो लंघियासीं। असां माथ में यार मटियासीं। अॼु ताईं बि मोल ही रिंद असगर पियो सॾिजे गुलाम तुंहिंजो दिलबर। अॼु ताईं बि मोल ही रिंद असगर पियो सॾिजे गुलाम तुंहिंजो दिलबर। हाणे क़दुरु करी या तूं न करी, हाणे क़दुरु करी या तूं न करी। हिकु प्यार अव्हां थियासीं। असां माथ में यार मटियासीं। मुस्कुराना बेवफायूं तेरा मुस्कुराना भूल जाने के काबिल नहीं है। बेवफायूं तेरा मुस्कुराना भूल जाने के काबिल नहीं है। बेवफायूं तेरा मुस्कुराना। मैंने खत लिख के उनको बुलाया, बुलाया। आके कासिद ने दुखड़ा सुनाया। उनके पैरों में मेहंदी लगी है, उनके पैरों में मेहंदी लगी है। आने जाने के काबिल नहीं है। उनके पैरों में मेहंदी लगी है। आने जाने के काबिल नहीं है। बेवफायूं तेरा मुस्कुराना। मैंने फोन करके उनको बुलाया, बुलाया। मैंने फोन करके उनको बुलाया। उनकी मम्मी ने आके उठाया। उनके हाथों में मेहंदी लगी है, उनके हाथों में मेहंदी लगी है। फोन उठाने के काबिल नहीं है। बेवफायूं तेरा मुस्कुराना भूल जाने के काबिल नहीं है। इस कदर जुल्म उठाई है तूने, इस कदर जुल्म उठाई है तूने। सर उठाने के काबिल नहीं है। बेवफायूं तेरा मुस्कुराना। मैंने पूछा कि कल शब कहाँ थे, कहाँ थे।
पहले शर्माए फिर हंस के बोले, आप वो बात क्यों पूछते हैं, आप वो बात क्यों पूछते हैं, जो बताने के काबिल नहीं है, आप वो बात क्यों पूछते हैं, जो बताने के काबिल नहीं है, बेवफायूं तेरा मुस्कुराना। तव्हां ॿुधो अफ़ज़ल मंगरियो के मच कचहरी में हिन गीत ॻाए सुरीला गीत ॻाए मच कचहरी ये 4 चैनल लॻाए छॾिया त पोइ असांजे चैनल राज न्यूज़ टीवी खे सब्सक्राइब करियो, गॾु ई गॾु घंटी खे दॿायो जीअं ईंदड़ वीडियो तव्हां सभ खां पहिरीं ॾिसी सघो। त राज न्यूज़ टीवी सब्सक्राइब करियो, दोस्तनि खे सब्सक्राइब करियो, गॾु ई गॾु घंटी खे दॿायो जीअं ईंदड़ वीडियो तव्हां जल्द खां जल्द तव्हां सभ खां पहिरीं ॾिसी सघो। त अल्लाह हाफ़िज़। राज न्यूज़ टीवी चुंडोला।